ये हिते मिलण लाइ छो चयो आहे जमाल? असां जे ऑफिस में मिली सघूं पिया? यार इहो त हाणे उहो ई ॿुधाए सघे थो त हिते हुन छो घुरायो, ऑफिस छो न घुरायो अथई? हिन वक्त ताईं हू आयो छो न आहे? अची वेंदो यार, तूं परेशान न थी। ओ हेलो मिस्टर, माइंड योर लैंग्वेज। इहो यार छा आहे? ओह सॉरी मैम। अच्छा हाणे एतिरो बि न, मैम न चवंदो कर, बस माहीन ठीकु आहे। जेको अव्हांजो हुकुम मैम, माहीन, जेको हुकुम तव्हांजो सरकार। बस हाणे घणो थियो, तूं जमाल खे कॉल कर, मां हिते घणो नथी रही सघां। छो नथी रही सघे? हिते भला तोखे को अहिड़ो खतरो आहे छा? नो, मूंखे को खतरो कोन्हे, पर तूं जमाल खे बस जल्दी कॉल कर। हेलो, हाँ बस मैं निकरा ही पियो, समझो रास्ते में आया। नवीन एसएसपी। हेलो 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 जमाल साहब, यार फायरिंग जी आवाज थी अचे, को मसलो थियो आहे जमाल साहब सां? हेलो यार हितां निकरण खपे। असां हलण घुर्जे। जमाल साहब की कुछ भी नहीं, he is a brave man। बिल्कुल, बाबा जहिड़ो दिलेर इंसान आहे। डॉक्टर चवे तो जमाल साहब जल्दी ठीक थी वेंदो, खेस शाम ताईं होश अची वेंदुसि। मारिया ही कुछ कलाक जमाल साहब लाइ करीब टिकल आहे, पर रब करीम आहे, हू राम फरमाईंदो, जमाल बिल्कुल ठीक थी वेंदो। ऐं मां मथे इतला कयां थो। मां सम्झां थी त फ़िलहाल न करणु खपे, जेकॾहिं हीअं कबो त मामलो खुली साम्हूं अची वेंदो। सुभाणे ताईं ॾिसजे, पोइ फ़ैसिलो कबो। ठीकु आहे, जीअं तव्हां बहितर सम्झो। हा, इहो बहितर आहे। जमाल बि ईअं ई चवंदा हुआ, हिकु एसएसपी ते हमिलो थियो आहे, उहा ख़बर मीडिया ताईं न पहुचे त बहितर थींदो। ठीकु आहे, ओके। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।